राज़ी शाह के क्रॉस करे हाणे असां वरी अॻियां जेको सो किलो आहे साम्हूं कहिड़ो किलो 9 कोट वारो किलो हीअं ॾिसो तव्हां छो जो राज़ी शाह खां पोइ थर स्टार्ट शुरू थियो वञे हीअ थर जूं भिटूं आहिनि ऐं स्टार्टिंग में ई तव्हांखे जेको सो किलो जेको सो फस्ट में तव्हांखे मिलंदो जेको आहे सो 9 कोट जो किलो सॾिबो आहे ऐं हिते असां जेको अॻे काफ़ी मरतबा थी विया आहियूं बहरहाल हिन भेरे पाण ॾिसूं था छा पोज़ीशन आहे पहिरीं किले ते हलूं या अॻियां हलूं इहा मेन गेट आहे हिन जो ॿाहिरियों जेको रोड क्रॉस कंदे हितां खां अगरि जेकॾहिं किले ते वञिणो आहे त पोइ तव्हां ख़ाली साइड हलिया वञो यानी कि खॿे हथ ते जेकॾहिं किले ते न आहे वञिणो त पोइ तव्हां सिधा हलिया वञो इहा चौकी आहे किले ते हल किले ते हल सिधो हल मर्ज़ी वारो किले ते हल पोइ ॾिसी अचूं अॻो पोइ किस्त वारनि खे भला किले जो ॿाहिरां जो व्यू ॾेखारे अचूं इहो ई आहे 9 कोट किला हाणे हितां खां वरी सिधो न छिके रखजांइ चेल बंदि न हलियो हलिजा 9 कोट किला हीअ बोर्ड लॻो पियो अथव हीअ रहियो तव्हांजो किलो साम्हूं हाणे हिन में जेके बि अंदरि शयूं आहिनि मुख़्तलिफ़ शयूं आहिनि उहे तव्हांखे जेको सो वीडियो में कवर करे इंशाल्लाह ॾेखारबियूं छो जो हाणे असां किले वटि पहुची चुका आहियूं हीअ साम्हूं रहियो किलो किले खे इंशाल्लाह असां घुमंदासीं विज़िट कंदासीं मथे जेके तोपूं ॾिसण में अचनि पियूं इहे टैंक वग़ैरह जेके छा बमनि वारियूं मशीनूं ऐं त छा में बीहारंदो जेका गरम वग़ैरह न इहे तव्हांखे ॾसींदासीं ॾिसो किलो ऐं तोपूं टैंकूं आहिनि ऐं जेके मथे टैंक आहिनि इहे तव्हांखे विज़िट कराईंदासीं हर शइ तव्हांखे मथे ई ॾेखारींदासीं हाणे हिते असां जेको सो गाॾी पंहिंजी बीहारी अथऊं झूनी ठीकु आहे पोइ लहूं हाणे हलूं किलो घुमूं ठीकु आहे अल्लाह हाफ़िज़ आहे अथऊं किले जूं दीवारूं हाणे किले जे मेन गेट खां असां एंटर थींदासीं ऐं मूंसां गॾु हीअ साम्हूं बोर्ड लॻो पियो आहे हलियो हल जमील छा पोज़ीशन आहे मेन गेट आहे हितां खां बोर्ड बि लॻा पिया आहिनि पढ़ी वठो किले जूं दीवारूं हलिया ये इंडस्ट्री अथव हलिया जमील ये मेन गेट आहे किले जो 9 कोट किला थर पार्कर दाखला टाउन 50 रुपया ऐं पहिरियां त कोन हो टिकट विकेट जी टिकट घणे जो टिकट घणे जो आहे तूं ॾे न हर माण्हू खां टिकट वठंदा हींअर ॾिसूं टिकट आपको लगी